गैर कानूनी मानन के पांजे वतन मोकलियो वने, पांजे मुल्क मोकलियो वने, सुप्रीम कोर्ट के फैसले ते अमल करायो वने। सिंध में जेका बुख, बेरोजगारी, बदअमनी, लाकानूनियत, मंशात, क्राइम एतिरो वधी वियो आहे जो असांजा माण्हू पांजे घरनि में महफूज़ न आहिनि, पांजे दुकाननि ते महफूज़ न आहिनि, पांजे शहरनि में महफूज़ न आहिनि। मंशात एतिरी हले थी जो हू पुलिस जी सरपरस्तीअ में पुॼाई थी वञे। हू ज़िलनि में मंथलियूं ॾियनि था त पोइ पुलिस कीअं उहा शइ बंदि कराईंदी। जेके ऑफिसर मंथलियूं वठंदा हुजनि उहे हिन क़ौम जे लाइ छा सोचींदा। उन जे करे आला ऑफिसरनि खे बि जेके अहिड़ा ऑफिसर आहिनि उन्हनि ते आहे सॼी सिंध जो जेको हाल लॻो पियो आहे, जेका सिंध गैस ॾे थी, कोयलो ॾे थी, पेट्रोल ॾे थी, मादनियात जहिड़ा उन जा वसीला आहिनि, उन सिंध जा माण्हू हीअ ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। कराचीअ में बेरिया टाउन जहिड़ा मनसूबा ॾे असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो थो वञे। बेरिया टाउन में जेका फैसिलिटी आहे, जेके सहूलियतूं आहिनि, उहो असां धरती धणियुनि खे न आहिनि, उहे ॿाहिरां आयल माण्हुनि जे लाइ आहिनि। मलक रियाज़ हू उन ते अरबे खरबे डॉलर कमाए थो, सिंध जी ज़मीन गिड़काईंदो थो वञे, पर उनखे केरु चवण वारो न आहे। हिन धरतीअ जा मालिक ऐं वारिस उहा इहा ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि जो उन्हनि जे ॻोठनि में रोड न आहिनि, रस्ता न आहिनि, बिजली न आहे, गैस न आहे। ऐं उतां जा माण्हू जॾहिं ॻोठनि में बीमार थियनि था त उन्हनि खे एम्बुलेंस न आहे, उन्हनि खे का सहूलियत कोन्हे। उहे माण्हू तड़पी तड़पी मरी रहिया आहिनि। पाणीअ जी सहूलियत न आहे, पाणी पीअण जे लाइ न आहे, किनो पाणी माण्हू वापराए रहिया आहिनि। हुकूमत इन्हनि माण्हुनि जे नालनि ते बजटियूं खाए थी, इन्हनि माण्हुनि जे नालनि ते वॾियूं वॾियूं करप्शनियूं करनि था, पर जॾहिं इन्हनि माण्हुनि खां वोट वठण अचनि था त इन्हनि खे वोट ॾेई करे उन्हनि खे हू विसारे छॾनि था। तव्हां सभिनी खे असांखे सोचणो पवंदो, तॾहिं वञी असां हिन बुराईअ ऐं ही जेके बुराई, जेका मंशात, बदअमनी, बेरोज़गारी, बुख एतिरी वधी वई आहे जो माण्हू मासूम ॿारड़ा न्याणियूं उहे फाह खाई करे पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾनि था। दवा ॾेई करे हुननि जी ज़िंदगीअ जो अंत आणनि था। इन खां वधीक कहिड़ो ज़ुल्म हुजे। हितां जा माण्हू मासूम ॿारड़ा जॾहिं शहर बंदि था थियनि त उते निकिरी करे हू किनियूं सब्जियूं ऐं किनियूं भाॼियूं खणी घर खणी वञी उन्हनि खे धोई करे हू पचाए खाइनि था। ख़ुशहाल सिंध जा माण्हू कहिड़ी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन जे करे तव्हां असांखे सोचणो पवंदो, तॾहिं गॾु थियणो पवंदो
एक मुठ थियणी पवंदी, एक ताक़त थियणी पवंदी, तॾहिं वञी हिननि धारियनि मां, ही क़ौमी गदारनि मां, जेके पंहिंजनि में वेठल गदार आहिनि, उन्हनि गदारनि मां जान छॾाए सघंदासीं। असां तव्हां दोस्तनि वटि 15 तारीख़ जी दावत खणी आया आहियूं त अचो 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 15 तारीख़ ते तव्हांजे शहर हैदराबाद में गॾु पिया थियूं, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़ीमती टाइम कढी करे कुझु घड़ियूं सिंध जे लाइ अर्पियो त सिंध तव्हांखे सलाम कंदी। भॼी विया विच ते कई भाड़ी, असां सां दो दिलेर हलंदो, मथे खणो हथ केरु हलंदो, मथे खणो हथ केरु हलंदो, मथे खणो हथ केरु हलंदो।